फिरोजपुर कनकोट जे दड़े फीडर जे SDO ख़ालिद बाचकाणीअ जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि शोएब भयो मुजीब सिंधी गुलनवाज़ ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे दड़े फीडर जे SDO ख़ालिद बाचकाणी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त वक़्त सर बिजली जा बिल बि अदा करियूं था, पर SDO ख़ालिद बाचकाणी ईद जे ख़र्ची तलब कई हुई, जेका न ॾियण जी सूरत में हुन नटण उस में प्राइवेट माण्हुनि खां दुबई होटल खां डी फिटिंग वटां बिजली काटा कराए छॾी आहे, जिथां 3 ॾींहंनि खां बिजली जी फ़राहमी मुअतल थियल आहे। मुज़ाहिरीन सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां ऐं आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी राशि SDO ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांजे बिजलीअ खे बहाल कराए असां मां बेचैनी ख़त्म कराई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।